अकाउंट के सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। संत में धारा, संत में धारा, संत में मजा बिंद्रा पसंदी, संत में धारन की यलगारन के, संत में धारन की यलगारन के, आयुब कामरे के, गुलशेर ठगर के, आयुब कामरे के, गुलशेर कबे गुंपेल कोबी कारकुनन के, आयुब कामरे के, गुलशेर ठगर के, सोहेल भट्टिया के केतिरो समझौतो करे असांखे हाणे के समझौते जी ज़रूरत आहे। चालीह में असांजे वक़्तु समझौतो कयो उल्टा फिरिया तव्हां 73 जा आइन तव्हां वञी लागू कयो असां क़बूल न कयो असां उनखे रेगुलेशन ट्राइब्यूनल से जेको बि जोड़े ॾेखारियो। तव्हां ॿोली जा मसइला पैदा कया असां उनखे बर्दाश्त न कयो। तव्हां 73 जो आइन ठाहियो उन में लिखी छॾियो त हिन आइन सां जेको चुनाव कयो उनखे फ़ाइदो न मिलंदी। असां ॾिठो जे हथ जी रांदि कई उन 11 साल सिंधी माण्हुनि जो रत ॾिठो जे ठाहियो उनखे 30 रुपए तारीख़ वारे खां फांसी ॾियणी। कहिड़ा ड्रामा था कयो कंहिंखे था सब्र सेखारियो। आख़िर असां सब्र जो ठिकू कयो असां सम्झूं था ये सभु ॾाढ ये सभु ज़ुल्म ये सभु सिस्टम निकिरे जो तव्हां गुलाम ऐं मुआशिर आहियो। सिंध जो कहिड़ो ॾींहुं ख़ाली आहे जंहिं ॾींहुं सिंध जे ज़ख़्म ते लूणु न भुरियो वियो आहे। सिंध जो कहिड़ो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते सिंध खे तकलीफ़ुनि जे आड़ा में न विधो वियो आहे। हर रोज़ अज़ाब जो ॾींहुं गुज़रे थो, हर रोज़ का गलीज़ गार मिले थी, हर रोज़ को धारियूं, हर रोज़ को चढ़ियल, हर रोज़ को सियासी यतीम सिंध ते जी हमलावर थिए थो ऐं असीं मातम कंदे रहिजी था वञूं। आरिफ साहब चवंदो हो त इन जो हिकिड़ो सबब है वो सबब है गुलामी। गुलामी उहा बदकार है जेका हर रोज़ हज़ारे हरामी ॿार ॼणे थी ऐं उन हज़ारे ॿारनि खे मुंहुं ॾींदे ॾींदे ऐं मातम कंदे कंदे असांजो वक़्तु गुज़रे थो। कंहिं महिल को निकिरे थो चए थो त सिंध विरहाईंदासीं। अरे बाबा सिंध को पेंसिल सां ठहियल कापीअ ते नक्शो थोड़ी आहे। सिंध को बेकरीअ में ठहियल केक थोड़ी आहे। सिंध असांजो तारीख़ी हज़ारे सालनि जो वतन आहे। सिंध जंहिंजे लाइ महाराजा दाहिर शहादत क़बूल कई। सिंध जंहिंजे लाइ दूल्हे दरिया खान शहादत क़बूल कई हुई। सिंध जंहिंजे लाइ मखदूम बिलावल खाने में पीड़ियो हो। सिंध जंहिंजे लाइ साईं जिम साहिब 31 साल जेल में रहण क़बूल कयो। सिंध जंहिंजे लाइ शहीद समीउल्लाह कलोड़े खे टॉर्चर सेल में शहीद कयो वियो। सिंध जंहिंजे लाइ बशीर खान कुरैशी खे शहीद कयो वियो। शहीद मुज़फ़्फ़र भुट्टे खे शहीद कयो वियो। असीं सम्झूं था ऐं तव्हांखे यादि ॾियणु चाहियूं था त जेकॾहिं सिंध ॿेड़ीअ खे खणंदव तव्हांखे रत जो दरिया पार करिणो